मेमणगुट दोस्तनि सां मुलाक़ात करणु, ईद जी मुबारकबाद ॾियणु ऐं रमज़ान जे महीने में जेको इलेक्शन थियो, दोस्त जेके चूंडिजी आया ऐं कमु करण जे जज़्बे सां उहे अवामी प्रेस क्लब में मौजूदु आहिनि। असां उन्हनि सां मुलाक़ात करणु, उन्हनि जे जज़्बनि खे सलाम करणु, उन्हनि खे हिमथाइण जे लाइ अॼु असां अवामी प्रेस क्लब में मौजूदु आहियूं ऐं असां उन्हनि खे बाक़ाइदा इहो ख़ातिरी ॾियारींदासीं त असांजो भरपूर साथ रहंदो। असां जंहिं बि ऑर्गेनाइज़ेशन में इनफरादी तौरु, इज्तिमाही तौरु इंशाअल्लाह अवामी प्रेस क्लब जो हर हवाले सां साथ ॾींदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबके पहले तो अवामी प्रेस क्लब जे नई चूंडियल बॉडी 2025-2026 जी नई जेका चूंडियल बॉडी आहे उनखे मुबारकबाद ॾियण जे लाइ असांजे सीनियर मुंहिंजे प्यारे दोस्तनि मोहतरम जनाब हयात बलोच साहब ऐं मोहतरम जनाब अमीर बख्श साबका चेयरमैन कराची रूरल नेटवर्क की क़यादत में अॼु असां अवामी प्रेस क्लब मुराद मेमनगोठ में हिते पहुता आहियूं। असां अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि खे मुबारकबाद ॾियण जे हवाले सां दोस्तों ये तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां सिविल सोसाइटी में काफ़ी सालनि खां गॾिजी करे अवामी प्रेस क्लब ऐं कराची रूरल नेटवर्क करनि तंज़ीम काफ़ी सालनि खां इहे असांजा दोस्त जेके प्रेस क्लब जा आहिनि, अब्दुल कादिर दर्स जेको सदर थियो आहे, जनरल सेक्रेटरी मंजूर सोलंकी, सरवर मेंबर इनायत कमरानी, सबन कास्करी, काज़ी लतीफ़ साहब, सिकंदर जोखियो साहब हिते मौजूदु आहिनि। इन्हनि दोस्तनि सां काफ़ी सालनि खां वठी मलीर जे तमामु पसमंदा इलाइक़नि में जेका जाखोड़ रही उनमें असां हमेशह गॾु कमु कयो। गॾु पीपल पैरामेडिकल डिस्ट्रिक्ट मलीर सां बि मुंहिंजो तालुक़ु आहे ऐं उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल पार्टी यूसी मुराद में जो वार्ड जो सदर बि आहियां। अॼु आऊं कराची रूरल नेटवर्क ऐं माज़ी में आऊं अवामी प्रेस क्लब वेसो बि हुउसि, हिते बाक़ाइदे मेंबर बि हुई, मुंहिंजी मेंबर बि हुउसि आऊं। त इहे जेके बि असांजा जेके समाजी जेके प्लेटफार्म आहिनि उन्हनि जे पूरी नुमाइंदा अॼु हिते असां नुमाइंदगी करियूं पिया उन्हनि जे तरफ़ां दिलि जे गहराइनि सां अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि खे मुबारक सां गॾु दुआऊं आहिनि त अल्लाह ताला हिननि खे वधीक हिमत ॾे, हिननि खे जज़्बो ॾे। मली जे पुठिते पहल जेके माण्हू आहिनि उन्हनि जी ख़िदमत लाइ करे पंहिंजे कलम जे हथियार सां माज़ी वांगुरु मुस्तक़बिल में बि इन ई जोश ऐं जज़्बे सां कमु कनि। बल्कि हाणे ज़ाहिर जेको कमु कंदो उन ते तनक़ीद थींदी, उन तनक़ीद खे असांखे न आहे ॾिसणो, असांखे अॻियां पंहिंजी मंज़िल खे ॾिसणो आहे, मंज़िल खे ॾिसणो आहे, पोइ हिते असांखे निहारणो न आहे त केरु असांजे मथां तनक़ीद करे थो, छा करे थो। असांखे पंहिंजी जेका मंज़िल आहे मंज़िल ते ॾिसणो आहे। अगरि असां पंहिंजी मंज़िल जे तरफ़ निहारियो त इंशा अल्लाह ताला असांजी कामयाबी कदम चुमंदी। मूंखे उमेदु आहे त इहे दोस्त माज़ी वांगुरु असांखे पहिरीं बि हिननि दोस्तनि गॾु खणी हलिया आहिनि समाजी कमनि जे हवाले सां ऐं मुस्तक़बिल में बि इहे असांजा अवामी प्रेस क्लब जा दोस्त समाजी कमनि जे हवाले सां असांखे पाण सां गॾु रखंदा, असीं गॾु हूंदासीं इंशा अल्लाह ताला। गॾिजी करे इन ई स्लोगन सां, इन ई नारे सां असां पहिरीं बि कमु कयो आहे, कल जो भी अच्छा होगा, कल जो भी अच्छा होगा, अपना भी उसमें हिस्सा होगा। महिरबानी। हिते अॼु असां दोस्त गॾिजी सिविल सोसाइटी सम्झो सिविल सोसाइटी जा दोस्त आया आहियूं अवामी प्रेस क्लब में। अवामी प्रेस क्लब जी नई बॉडी खे मुबारकबाद ॾियणु ईद जे हवाले सां। ईद जो बि मौक़ो हो त ईद बि मिलणी हुई दोस्तनि सां। उन मौक़े ते इलेक्शन बि थी रमज़ान में। अवामी प्रेस क्लब जी दोस्तनि खे जेके नवां दोस्त आया आहिनि उन्हनि खे मुबारकबाद बि ॾियूं था ऐं उन्हनि खे इहो यकीन ॾियारियूं था त इंशा अल्लाह कराची रूरल नेटवर्क ऐं सिविल सोसाइटी असां जेके बि CBOs आहिनि इंशा अल्लाह तव्हां सां भरपूर गॾु हूंदी ऐं असां हमेशह रहिया आहियूं अवामी प्रेस क्लब सां गॾु हमेशह रहिया आहियूं। विच में कुझु काशन अची वियो, कुझु गैप्स अची विया, पर अल्हम्दुलिल्लाह उहे बहाल थी विया। कादिर दर्स साहब खे मुबारकबाद वरी बि हिकु दफ़ो प्रेसिडेंट जी हैसियत में उनजी सॼी टीम खे आउं वरी मुबारकबाद ॾींदुसि ऐं इंशा अल्लाह असां इहो तवक़ा रखूं था त अवामी प्रेस क्लब पहिरीं जीअं हमेशह पंहिंजो कमु जारी रखंदी ऐं असांखां बि जेको पुॼंदो पंहिंजी हिन प्रेस क्लब सां ऐं पंहिंजी सिविल सोसाइटी सां गॾु हमेशह साथ ॾींदासीं। महिरबानी।